ज़ाल ज़िक्र फ़िक्र सब उरी उरी रे, जान जान फ़िदा न फ़ानी हू। फ़िदा फ़ानी तिन्हानू हासिल जहिड़े वसन ला मकानी हू। फ़िदा फ़ानी उन्हानू होया जिन्हां चखी इश्क दी कानी हू। बाहू हू दा ज़िक्र सड़ेंदा हरदम, यार न मिलिया जानी हू। तर्जुमो, ऐ दरवेश ज़िक्र फ़िक्र त सभु मार्फत ज़ात खां उरते आहिनि। जेसिताईं जान महबूब हक़ीक़ी तां फ़िदा न थींदी तेसिताईं फ़ना जो मक़ाम हासिल न थींदो। फ़िदा ऐं फ़ना जो मक़ाम उन्हनि कामिल आरिफ़नि खे हासिलु आहे जेकी वासिल बिल्लाह थी ला मकानी में रहनि था। फ़िदा ऐं फ़ना जो मक़ाम उन्हनि खे हासिलु आहे जेके इश्क में तीर जा घायल आहिनि, यानी जंहिंजो इश्क जो तीर चखियो आहे। ऐं बाहू हू जो ज़िक्र हमेशह साड़ींदो रहे थो, पर अफ़सोस जो दिलि वारो महबूब न मिलियो। हज़रत सुल्तान आरिफ़ीन फ़रमाए थो, जिते लाहूत जो दीदार ऐं लामकानी जो राज़ आहे, उते न सुरूद आहे ऐं न आवाज़, उते न रोज़ो आहे न निमाज़, न हज आहे ऐं न काबो, न ज़कात आहे न मकान, न दर्जात। उते फ़ना फ़िल्लाह बि ऐना नूर ऐं अल्लाह ज़ात ला ज़वाल आहे। उहो रुतबो उनखे हासिलु आहे जेको मारिफत में फ़ना फ़िल्लाह, बक़ा बिल्लाह ऐं विसाल ला ज़वाल जे रुतबे ते पहुतल आहे। सुभान अल्लाह।